मां आहियां मोहम्मद सुलेमान आरी जो अॼु 7/6/2024 जो ॾींहुं आहे। असांजो जेको सफ़र हुयो ॻोठ आरीजा खां गोरख हिल स्टेशन ताईं जो, हुनजी असां पहिरें पार्ट में असां सफ़र पंहिंजो तय कयोसीं ॻोठ खैरमंद आरीजा खां ऐं दादो ताईं। हाणे असां वरी रवानगी कई आहे, सफ़र खे अॻिते कंटिन्यू कयो आहे दादो खां। हीअ जेको जोई प्लस वाही बांदीअ जेको रस्तो वञे थो, हुन सां ही असां जेको सफ़र शुरू कयो आहे इहो वाही बांदीअ ॾांहुं वञे थो। यानी हिन जेको ॿियो पार्ट आहे, हिन में असांजो सफ़र आहे दादो खां वाही बांदीअ ताईं, ऐं दादो खां वाही बांदीअ ताईं जेको 40 किलोमीटर जो फ़ासिलो आहे। ऐं इहो फ़ासिलो तय करण जे लाइ असांखे 1 कलाक लॻो हुयो। यानी असां 1 बजे हिन पेट्रोल पंप तां सफ़र पंहिंजो शुरू कयोसीं ऐं पूरे 2 बजे असां वाही बांदीअ में जेको सो पहुचासीं पंहिंजे मंज़िल तां। अहिड़े हवाले सां त तव्हां ही जेके ईंदे वेंदे वाही बांदीअ ॾांहुं जेको रस्तो वञे थो, हुन सां असांखे मुख़्तलिफ़ हिन रोड सां दुकान, पेट्रोल पंप ऐं नंढी नंढी क़िस्मनि जूं मुख़्तसर आबादी नज़र अचनि थियूं। हिन रूट सां एॾी का वॾी आबादी, का बोतल आबादी न आहे। ईअं ॿ टे दुकान, टेंट, को खरड़ा नज़र अचनि था हिन रोड जे ॿिन्ही साइडनि खां। लेकिन असां जॾहिं पंहिंजो सुपर हाईवे सां क्रॉस कयोसीं, ही ॻोठ आहे, ही हिन ॻोठ जो मंज़र आहे जेको असां वञूं था जोईअ ॾांहुं। हिन असांजे मंज़िल में दादो खां असां सफ़र कयो आहे त ही हुन खां पहिरियों हिकिड़ो वॾो ॻोठ असांखे नज़र आयो आहे। जंहिं ॻोठ मां असां क्रॉस कयूं पिया, ही यानी जोईअ वेंदे पहिरियों ॻोठ अचे थो। ऐं हिन ॻोठ जेको भरिसां हीअ पुल बि आहे। ही रेस केनाल आहे जेको लाड़काणे खां अचे थो, हीअ उतो क्रॉस करे थो। यानी हीअ जोईअ वारी पुल आहे, जोईअ जे रोड वारी पुल आहे। त मतिलबु विच में असां जेको जोई जेको आहे ख़ुदि पाण तालको आहे उहो ईंदो, हुन खां पोइ आहे उहा वाही ऐं बांदीअ जी। ॻाल्हि कईसीं त हिन रूट सां मुख़्तसर आबादी आहे, ऐं जेकॾहिं दुकान बि आहिनि, जेकॾहिं रोड जे कंहिं हिकु साइड या ॿिनि साइडनि खां, त उहे बि यानी कि आङुनि ते ॻण जेतिरा असांखे दुकान या ॿी जेके जॻहूं नज़र अचनि थियूं। ऐं हिन खां पहिरियों जेको असांखे हिकिड़ो नंढो जेको असां ॻोठ, उहो थोरो वॾो महसूसु थियो। हुनजी जेका बाज़ार हुई, हुनजी जेका मार्केट हुई, उहा थोरी बहितर हुई। यानी हिन सॼे रूट ते असांखे ॻोठ जी जेकी बाज़ार हुआ असांखे वॾी लॻी, ऐं काफ़ी सारा हुन ते दुकान हुआ। लेकिन हिननि नंढनि ॻोठनि जा बि नाला आहिनि, पर छाकाणि हिन रूट खां वाक़ुफ़ु जो आहियूं त हुनखे तव्हांखे बाय नेम कुझु नथा ॿुधाए सघूं। मुंहिंजे ख़्याल में हाणे असां जेको आहे सो वेझा, बल्कि असां पहुची चुका आहियूं जोही तालके में। यानी जोही, इहो जोही डिग्री कॉलेज आहे जोही जो, जंहिंखे तव्हां पंहिंजी स्क्रीन ते ॾिठो। हाणे असां जोही तालके में पहुची चुका आहियूं, ऐं जोही तालको आहे दादू ज़िले जो। ऐं हिन ॾिसंदा तव्हां त हिन तालके जी बि बाक़ाइदा वॾी मार्केट आहे। हाणे हितां शुरू थियो आहे हुनजी जेकी शहरी आबादी आहे रोड जे ॿिन्ही तरफ़नि खां। त इहे काफ़ी वक़्तु इहे जेकी जोहीअ जा रस्ता आहिनि, ऐं उन जे ॿिन्ही पासनि खां जेको आहे सो तव्हांखे आबादी नज़र ईंदी, तव्हांखे दुकान नज़र ईंदा, ऐं वॾी मतिलबु आहे कशमकश
महसूसु थींदी, माण्हुनि जी अचु, माण्हुनि जी वञु, ट्रांसपोर्ट्स, गाॾियूं, त महसूसु थिए थो त हीउ जेको जोही चालको आहे इहो हिन रूट ते जेको आहे सो वॾे खां वॾो हिकिड़ो शहर आहे ऐं हुनजी जेकी जॻहुनि जी, दुकाननि जी ऐं जेकी अॾावत आहे उहा बि थोरी ॻुथियल क़िस्म जी महसूसु थिए पई। असां तव्हांजे साम्हूं मंज़र आहिनि ॻोठनि जा, जेके ॻोठ जोहीअ जे तरफ़ वञनि पिया। मां इहो बि ॿुधाईंदो हलां त जीअं असां ज़िक्र कयोसीं त दादो खां वाही पांधीअ ताईं 40 किलोमीटर आहिनि, त दादो खां जोही जेका आहे तक़रीबन 20 किलोमीटर जे फ़ासिले ते आहे। ऐं असां हाणे मेन जेको सिटी आहे जोही, हुनजे सम्झो त असां जेको बाज़ार आहे हुन में अची चुका आहियूं। इन खां अॻु में जेको ज़िक्र कयोसीं उहा हुनजी स्टार्टिंग ई जोही शहर जी। हीअ तव्हां जेके नज़ारा देख मंज़र पंहिंजे स्क्रीन ते ॾिसो पिया, हीअ ताल के जोही शहर जा, ऐं महसूसु थिए थो हिन जोही नाले खां त इहो हिंदको नालो आहे ऐं शायदि हिन जेको शहर आहे जोही हिन जो तालुको कंहिं अहिड़े हिंदी नाले सां, जीअं असां वटि मशहूरु मारूफ़ आहे जोही चावला, एक्ट्रेस आहे इंडियन, त मतिलबु हिते बि अॻो जेकी आबादी हूंदी हुई उहा यानी कि आज़ादी खां पहिरियां उहा हिंदुनि जी घणाई हूंदी हुई, त महसूसु थिए थो त हिन जो नालो बि अहिड़े मतिलबु कंहिं निस्बत सां जुड़ियल आहे। हीअ तव्हां ॾिसी रहिया आहियो जोही शहर जा मंज़र, हुनजे जेको मेन बाज़ार आहे, मेन घिटी आहे, मेन मार्केट आहे, उन मां क्रॉस कंदे असां वञी रहिया आहियूं वाही पांधीअ ॾांहुं। असांजी मंज़िल मक़सूद आहे वाही पांधी, हिन असांजी ॿी क्लिप में, ऐं उन खां बाद में पर असांजी जेकी टी क्लिप हूंदी उहा जीनियन एक्चुअली हूंदी वाही पांधीअ खां रोहड़क हिल स्टेशन ताईं जो सफ़र। यकीनन उन क्लिप में तमामु यानी कि सुठो कुदरत जी जेकी अक्स आहिनि, मनाज़र आहिनि, कुदरत जूं साइट्स आहिनि, चाबलू, टकरियाली, सुकल, सावा, हरियाली, हेठि ऐं मथां ई इहे सभु तव्हां ॾिसंदव। ऐं ख़ासि तौर ते जॾहिं वरी उहो हुनजो जेको गोरख हिल स्टेशन जो जेको टॉप एरिया आहे, हिते रेस्टोरेंट्स आहिनि, होटलिंग आहे, ऐं ॿी अकोमोडेशन्स आहिनि, रहण जूं शयूं जॻहियूं आहिनि, ऐं ख़ासि तौर ते जेको ज़ीरो पॉइंट आहे जेका क़रीबन आधा किलोमीटर ते मुश्तमिल आहे। हीअ सभु शयूं तव्हां पसंदि टी वीडियो क्लिप में। लेकिन असांजी हिन सफ़र जो उहा जारी सारी आहे जोही मां क्रॉस कंदे असांजी जोही जी मार्केट आहे उहा मेन मार्केट उहा असां क्रॉस करे वरिती आहे। हाणे वरी जोहीअ जा जेको सो सम्झो साइड ॾांहुं या जेके पाड़ा आहिनि उन मार्केट जा उन ॾांहुं वञी रहिया आहियूं वाही पांधीअ जी तरफ़। हेॾे यानी कि मुख़्तसिर दुकान आहिनि ऐं मुख़्तसिर आबादी आहे उहा नज़र अचे थी। यानी जेकी हुनजी मेन बाज़ार उहा असां क्रॉस करे आयासीं।
आहिनि तव्हांजे स्क्रीन ते सिंध जा क़दीमी ऐं सीधा सादा शहर ॻोठ उन्हनि जा रस्ता उन जूं जॻहूं उन जॻहनि जी अॾावत जेको आहे सिलसिलो हाणे असां जेको असांजो सफ़र हुयो जोही शहर मां उहो पंहिंजी इख़्तिताम ते पहुचण वारो आहे। हुन खां पोइ जेको आहे सो हद जेका शुरू थींदी उहा वाही पांधीअ जी हद शुरू थी वेंदी। हीअ हाणे जोही जी शहर जी एंड आहे, यानी को आख़िरी किनारो आहे। रस्तनि खे हाणे असां जेकी हद में सफ़र करे रहिया आहियूं उहा हाणे हद उहा शुरू आहे वाही पांधीअ जी हद आहे। हाणे हुन जा ई जेके मंज़र तव्हांखे नज़र अचनि था रोड जा रस्तनि जा उन जे ॿिन्ही तरफ़नि खां टूटा फूटा घर कचियूं भितियूं इहे आहिनि वाही पांधीअ सां हुनजो जे तरफ़ वेंदे असांखे नज़र अचनि थियूं हुन वाही पांधीअ वारे रूट तां। यकीनन वाही पांधी जेको ॻोठ आहे उहो बि नंढो आहे, पर उते जेकी आहे दुकान आहिनि या मार्केटूं आहिनि उहे बि मुख़्तसिर नज़र अचनि थियूं। बाक़ी उन तरफ़ जंहिं तरफ़ वाही पांधी शहर आहे उन तरफ़ असांजो वञणु न थियो। असां वरी टर्न कयोसीं उन रस्ते सिधा जेको गोरख हिल स्टेशन तां वञे पियो। यकीनन असां हाणे वाही पांधी शहर में ई असां पहुची विया आहियूं। हुनजी बाज़ार आहे, हुनजी मार्केट आहे वाही पांधीअ जी। इहा असांजी हिन वीडियो क्लिप जी इख़्तिताम हूंदो। हिन वाही पांधीअ में हिकिड़ो होटल आहे, असां हुन ते स्टे कंदासीं। हुते स्टे करे सॼी जेकी संगत आहे उहा मंझंदि जी मानी हिते होटल ते खाईंदी। असां हक़ीक़त में जेको बोर्ड आहे उहो पंहिंजो असां पचाए आयासीं ॻोठूं। हाणे साम्हूं तव्हां ॾिसो था जेको रोड वञे थो साम्हूं जेको रोड वञे थो इहो वाही पांधी जो शहर आहे। असां वरी टर्न कंदासीं थोरो हिन पासे। साम्हूं जेको रोड वञे थो इहो वाही पांधी आहे ऐं असां वरी हिन होटल खां टर्न कंदासीं। पोइ जेको हीउ हमरा निकितो आहे हिन करियो जो बि होटल नज़र अचे थो जेको हमरा इहो बीठो आहे हिन सां टर्न कंदासीं। साम्हूं जेको रस्तो वञे थो इहो वाही पांधी जो शहर आहे, ॻोठ आहे। असां हिन होटल ते मानी खाईंदासीं। असां अर्ज़ु कयोसीं त असां भाॼी पंहिंजी ऑलरेडी तयारु करे आया हुआसीं पंहिंजे ॻोठूं, हिते असां मानी वठी करे असां होटल ते खाईंदासीं। ही तव्हांजी संगत, तव्हांजा मुसाफ़िर, तव्हांजा साथी हिकु दफ़ो ॿीहर तव्हांजे स्क्रीन ते तव्हां जूं अखियूं उन्हनि खे ॾिसी ऐं पसी रहियूं आहिनि। उनजो मंज़र असां मौजूदु आहियूं वाही पांधीअ जे होटल ते। हिते असां स्टे कंदासीं, वरी मानी खाईंदासीं मंझंदि जी ऐं पोइ वरी असां हितां मानी खाई राही थींदासीं असुल पंहिंजे मंज़िल ऐं मक़सूद ॾांहुं, यानी गोरख हिल स्टेशन ॾांहुं। ऐं उहो असांजो सिलसिलो हूंदो 3 वीडियो क्लिप जे अंदरि। हिते असां हिन पंहिंजी
वीडियो क्लिप खे जो इख़्तिताम कंदासीं। ही बोर्ड हुयो जेको असां पंहिंजे ॻोठ मां अयास सुमिर साहिब जन पचायो हुयो। ही संगत आहे, ही दुकान आहे, ही होटल आहे जिते असां मानी खाधीसीं। हुनजो हिकिड़ो व्यू आहे जेको तव्हांजी स्क्रीन ते तव्हांखे नज़र अचे थो। ऐं हुनजो ॿाहिरियों आउट व्यू आहे हुन होटल जो, जंहिंखे असां वेही करे जिते मानी खाधीसीं। तेसि ताईं ॾींदा असांखे इजाज़त, वरी दफ़ो ॿीहर तव्हां सां मौजूदु हूंदासीं, गॾिजी सफ़र कंदासीं डायरेक्ट हाणे वाही पादीअ खां जेका सो वरकल इंस्टीट्यूशन आहे हुन में तव्हां सां हिकु दफ़ो ॿीहर असां आम्हूं साम्हूं हूंदासीं ऐं सफ़र कंदासीं। असुलु जेको मज़ो हूंदो उहो इन्हनि जेकी बक़ाया वारियूं जेके असांजी क्लिप्स आहिनि वर्क हेल इंस्टीट्यूशन जे हवाले सां हिन में बि असां ॾाढियूं शयूं ॾिठियूंसीं, मज़ो आयो, लेकिन असुलु मज़ो हुन वीडियोज़ में।